आईनासी हाणे रुकंदासीं लाड़काणो जो खैरपुर के कचे में चाचनि ऐं भाइटनि में झेड़ो थी पियो आहे। नींगर समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अव्हांखे ॾियूं पिया मारिजी वियलनि में मोहम्मद अमीन ऐं इम्तियाज़ समेत 2 ॼणा शामिल आहिनि। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां सां शेयर कयूं पिया। लाड़काणो मां खैरपुर के कचे में चाचनि ऐं भाइटनि में झेड़ो थी पियो आहे। नींगर समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद समूखा जी। रशीद, अपडेट कजो, छा मामलो आहे? जी बिल्कुल संजा, लाड़काणो खैरपुर के कचे वारे इलाके में जतोई बिरादरी के 2 धुरन में झेड़ो थी पियो आहे, जिमें नींगर समेत 3 ॼणा आहिनि उहे क़तल थी विया आहिनि। क़तल थी वियलनि में इम्तियाज़ अली जतोई आहे ऐं मोहम्मद अमीन जतोई आहे ऐं हिकु नींगर आहे जंहिंजी सुञाणप हिन वक़्त ताईं नथी सघी आहे। उहे मारिजी विया आहिनि ऐं हमीद जतोई आहे जेको ज़ख़्मी आहे। ऐं उन मौक़े ते पुलिस सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। आकिल एड पीरशेर थाणे जी पुलिस सां ॻाल्हि ॿोल थी आहे त पुलिस जो चवणु आहे त ही खैरपुर जे कचे वारे इलाइक़ो आहे। राज़ीदेरो थाणे जी हद आहे। उते चाचनि ऐं भाइटनि विच में झेड़ो थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि ऐं हिकिड़ो ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक पुलिस जो चवणु आहे त जेके मारिजी वियल आहिनि उन्हनि जा जेके लाश आहिनि उहे लाड़काणे जेको आहे पहुचाया पिया वञनि ऐं जेको ज़ख़्मी आहे उनखे बि लाड़काणे आंदो पियो वञे इलाज लाइ। हिन वक़्तु जेके एम्बुलेंसियूं आहिनि उहे कचे वारे इलाइक़े में पहुची वियूं आहिनि। उन्हनि जा जेके मारिजी वियल आहिनि उन्हनि जा लाश खणी लाड़काणे जी चांडका अस्पताल आंदा वेंदा, जंहिंजो पोस्टमार्टम कयो वेंदो। इन जे हवाले सां जेको पुलिस जो वधीक चवणु आहे त मामले जी वधीक जांच कयूं पिया। बाक़ी जेको वाक़ियो आहे उहो राज़ीदेरो जेको थाणो आहे खैरपुर जे कचे वारो इलाइक़ो आहे उते जेको आहे वाक़ियो पेश आयो आहे। जी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।